सिंध हेडलाइन न्यूज़ जो सिंध के सलाम। अली अकबर सोलंकी जे आवाज़ से असद बालादी की रिपोर्ट मुताबिक हुसूरी शहर में गैर कानूनी अदावतुनि ख़िलाफ़ ऑपरेशन किया वियो, जंहिंमें घर दुकान तोड़े छिपरा टाहे पट कया विया। इंतज़ामिया तरफ़ा अदावतूं ढाइण वक़्तु रवासियुनि में ॻणतीअ जी लहर फैलिजी वई ऐं चयो त जेकॾहिं गैर कानूनी अदावतूं ढाहियूं वञनि थियूं त पोइ समूरियूं गैर कानूनी अदावतूं ढाहियूं वञनि। बाअसर माण्हुनि जे अदावतुनि खे न पियो ॾाठो वञे, बाक़ी बेपहुच ऐं ग़रीब माण्हुनि जे अदावतुनि खे ढाहे पट कयो पियो वञे। इन मौक़े ते लतीफ़ाबाद जे असिस्टेंट मुख़्तियारकार चयो त सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते शहर में बिना फ़र्क़ जे गैर कानूनी अदावतुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई आहे।